अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दुलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल नमिर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अवां भी नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे उते वेंदो अली खान जी ॻोल्हा कंदो जिथे पीरियल खे ॾस मिलियो हो, ऐं पीरियल सॼी हक़ीक़त मुराद खे ॿुधाए उते वठी वेंदो। ऐं पोइ हू चारी पासे जांच करे ऐं पोइ इन्हनि खे अली खान जो लाश मिलंदो त पोइ मुराद जा होश ख़ता थी वेंदा। मुराद चवंदो त मां हाणे इन दुश्मन खे ज़ाहिर करे ऐं पोइ इन खे ज़िंदा कॾहिं बि न छॾींदुसि। हुन मूंसां एॾो वॾो धोखो कयो आहे ऐं अली खान खे कचे में मारियो वियो आहे। हिकु चकर ही दुश्मन ज़ाहिर थिए त पोइ ॾिसजा अली खान, मां इन जो त अहिड़ो असरु कंदुसि, अली खान मां तोखां इन जा सभु कसर वठंदुसि। ऐं पीरियल चवंदो मुराद तूं हाणे देर न कर, जल्दी जल्दी हाणे अली खान के अस्पताल पहुचा, ता थी सके इन जी हयाती हुजे। ऐं मुराद लाश सां ॻाल्हाईंदो, यानी अली खान सां ॻाल्हाईंदो ऐं मोल सां ॻाल्हाईंदो यानी। ऐं पोइ पीरियल उनखे सम्झाए वठी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रहत शाह नवाज जेको आहे रैदन खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो ऐं रैदन खे बि ईअं चवंदो त तव्हां हाणे वञी सोडल जे पोयां पियो। इन कम में का बि देरि थियण न घुरिजे। अगरि तव्हांखे सोडल हथ अची वियो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त असां मुराद खे झुकाए सघूं था। पोइ मुराद असांजे पेरनि में अची पाण झुकंदो। इहो तव्हांखे कमु हर हाल में करिणो पवंदो। अगरि जेकॾहिं मुराद तव्हां खां ही कमु पहिरियों करे चुको त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त मुराद असांजे अॻियां कॾहिं बि कमज़ोर न थींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रैस मंसूर जेको आहे परेशान हूंदो। रैस मंसूर चवंदो त जेसीं ताईं मां पंहिंजे माण्हू खे आज़ाद नथो कयां तेसीं ताईं मूंखां का बि कमु नथो थिए। दिलि में बि खुटको आहे, अॻो हिकु चकर मुंहिंजो माण्हू आज़ाद थिए पोइ मां इन पुलिस जो अहिड़ो कमु कंदुसि जो आईंदा यादि कंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।